नाज़रीन, काज़ी अहमद थधि में वाध खां पोइ महांगाई सटियल ग़रीब अवाम गरम कपड़नि जी ख़रीदारी लाइ लुंडे बाज़ारनि जो रुख़ कयो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे आहे ज़ुल्फ़िकार टांवरी। ॿुधाईंदो हलां त महांगाई एतिरी शदीद आहे जो ग़रीब आवाम जी चेल चिबी करे छॾी आहे। इन हवाले सां जीअं सर्दी जी मौसम ईंदे ई काज़ीगंज जी ग़रीब आवाम जेकी आहे उहा शहर में जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उन्हनि ते तमामु घणी महांगी आहे। उन हवाले सां जेके शहरी ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि ते लुंडे बाज़ार जा रुख़ कयो आहे ऐं उहे ख़रीदारी करे आहिनि। वधीक उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो इन बारे में छा चवणु आहे। इन मौसम में अॼु जे दौर जे हिसाब सां जेका सर्दी थी आहे ऐं ईअं सम्झा थो त तक़रीबन 20 सालनि खां पुराणो रिकॉर्ड माना जेको आहे रहियो आहे ऐं सिंध में एतिरी सर्दी पहिरियां दौर में न रही आहे जहिड़ी माना एज़ कंपेयर हिन टाइम ते असां वटि सर्दी आहे। सो ग़रीब माण्हू जो हिकु त सर्दीअ जीअण जंजाल करे छॾियो आहे, ॿियो इहो त असांजा हुक्मरान साहिबान जेके अॼु जे दौर में माना ग़रीब माण्हू पंहिंजो 1 किलो अटो बि नथो वठी सघे, जंहिंजे करे ग़रीब माण्हू हितां जो ग़रीब आवाम उन्हनि सिर्फ़ु रुख़ कयो आहे लंडा बाज़ार जो। पर मां अॼु इन लंडा बाज़ार में चकर लॻायो त इन में इहा शइ महसूसु कई त लंडा बाज़ार में बि माना हिननि जेके स्वेटर या जैकेट्स आहिनि उन्हनि जूं क़ीमतूं एतिरियूं आहिनि जो ॻाटे टोड़। ग़रीब माण्हू उन शइ ते अप्रोच नथो करे सघे, ग़रीब माण्हू उहा शइ ख़रीद नथो करे सघे। रखे जो ड्राइवर आया ऐं उन हिसाब सां रोज़गार में बिल्कुलु सर्दी जे करे रोज़ी बि न आहे ऐं लुंडे बाज़ार में जंहिंमें वञूं था त असांखे अॻे जेकी शइ 100 रुपए मिलंदी उहा हिन टाइम असांखे 300 खनि जी मिले थी। हुकूमत खे इहो ई अर्ज़ु आहे त कुझु असां ग़रीबनि लाइ सोचनि। ॾाढो आहे, महांगाई तमामु घणी आहे, बसि दुकाननि ते असां पुॼी नथा सघूं ऐं इन जे करे वरी पोइ हिन जेके लुंडे बाज़ार में आहियूं उते पहुचायूं मिड़ी थोरो घणो ॿारनि जे लाइ वरितो आहे। बहरहाल सी तमामु घणो आहे, महांगाई घणी आहे, छा कजे, ग़रीब माण्हू नथो पुॼी सघे। असां हिते काज़ीगंज शहर में आयासीं, ॾाढी महांगाई थी आई आहे ऐं बाज़ार में आयासीं माना ख़रीदारी न करे सघियासीं। ग़रीब माण्हू ॿारनि बचनि लाइ कुझु सामान या वग़ैरह कुझु स्वेटर जैकेट वठणु आयासीं, पर तमामु घणी महांगाई थी आहे। हुकूमत खे घुरिजे त माना जेकी आहे थोरी सस्ताई कई वञे, ग़रीब माण्हुनि लाइ वॾो आज़ार थी वियो आहे। महांगाई करे छॾी त ग़रीब माण्हू काॾे वञूं, तेल महांगो, खंड महांगो, हर शइ महांगो करे छॾी। हींअर असां न कोई वरितो आहे जोराब वरिता या माना सूटर, तॾहिं बि महांग आहे। असां कान वरिती आहे, ग़रीब माण्हू हींअर बीमारी तंग कयो असांखे। वफ़ाक़ी हुकूमत या सिंध हुकूमत आवाम जो रत चूसे रही आहे, उनजे करे कपिड़ा ॾिसो या जूतनि जो शइ पर आवाम बवेला अटो जेको सो कोन थी खाई सघे। 60 रुपया किलो अटो पियो हले, गिह जेको 200 खां 220 रुपया किलो पियो हले, टमाटा जेके 300 रुपया किलो पिया हलनि। इन करे महिरबानी करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे, जे न त आवाम सरापा हितां थी रोडनि ते निकिरींदो। महांगाई ॾाढी आहे, जीअं त काज़ीगंज शहर में हेॾी महांगी आहे, माना हर शइ सूटर ग़रीब माण्हुनि जे लाइ वठण जे लाइ तमामु वॾी ॻाल्हि आहे। 2000, 2500, 3000 ताईं सूटर आहिनि, ग़रीब माण्हू वठी नथा सघनि। इन जे करे लुंडे बाज़ार में आया आहियूं, हुकूमत खे इन शइ जो नोटिस वठणु खपे। गुरबत ॾाढी आहे पंहिंजे हिसाब सां, हाणे त असां में एतिरी सघ कान्हे तो असां उन्हनि दुकानदारनि ते चढ़ी करे को सूट वूट वठी सघूं, पर ग़रीब माण्हू हिन लुंडे में आया आहियूं। लुंडे मां ही सूट जेको वरितो हिन जा 250-300 रुपया ॾियणु असांजो जीअण जंजाल थियो आहे। असांखे हिन हुकूमत में इमरान खान में वॾियूं उमेदूं, पर नाहिल हिकिड़ो वज़ीर आज़म असांखे जेको मिली वियो आहे पंहिंजे हिसाब सां, जेको असांजो जीअण जंजाल थियो आहे। हींअर बि असांजो जीअण जंजाल, पर आया आहियूं पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे सीअ में ढकण ऐं सख़्तु सर्दी लॻी आहे, ॿार मरनि था पंहिंजे हिसाब सां। उनजे करे लुंडे में ग़रीब माण्हू आया आहियूं ऐं ख़रीद करणु आया आहियूं। सर्दी वधी आहे, चयो को गर्म कपिड़ो वठूं, आयासीं वठणु कपिड़ो 300-250 रुपया हिकिड़ो दाणो, ग़रीब माण्हू किथां वठी सघंदासीं। असां हुकूमत सां इहो मुतालबो आहे त महांगाई घटि थी वञे, तमामु सस्ताई करे वञे, जे न त न हल करार ॾेई असां इमरान खान खां बेज़ार थी चुका आहियूं। हिते लुंडा बाज़ार वठूं था, 300 रुपया लॻी पिया, ग़रीब माण्हू सीए खां ॿारनि खे बचायूं था, दुकानदारनि ते महांगाई लॻे पिया। असां ग़रीब माण्हू वञूं काॾे, इमरान खान एॾी महांगाई करे छॾी, असां कयूं छा? कमायूं 200 रुपया था, ही हेॾी शइ 300 रुपया थी मिले, ग़रीब माण्हू करे छा? जीअं त तव्हां ॾिठो त सर्दी जी मौसम में ग़रीब माण्हू जेके वॾनि दुकाननि ते महांगाई सबबु ख़रीदारी नथा करे सघनि। शहर में जैकेट सूटर जेके उहे तमामु घणा महांगा, इन वजह सां ग़रीब आवाम जेको रुख हुयो उहो लुंडा बाज़ार ॾे रुख हुयो। लुंडा बाज़ार में पहुचण खां पोइ हुननि खां जेके ॻाल्हियूं पुछियूं, हुननि खां पुछियोसीं, हुननि इहे ई महांगाई जा सूर हुना त हिन नई हुकूमत जेकी आहे, इन तब्दीली पसंदि हुकूमत एॾी महांगाई करे छॾी आहे जो असां ग़रीब माण्हू लुंडे मां ख़रीदारी नथा करे सघनि। कैमरामैन मजीद सयाल सां गॾु ज़ुल्फ़िकार अली टांवरी, धरती TV न्यूज़, काज़ी अहमद।